बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे मैदान में जॾहिं तबलीग करणु शुरू कयऊं त उन्हनि सां उन वक़्तु कहिड़ो वर्ताव कयो वियो, कहिड़ियूं उन्हनि तकलीफ़ूं ॾिठियूं, परेशानियूं ॾिठियूं। पाण बि ॾिठनि त संदनि दोस्तनि बि तकलीफ़ूं ॾिठियूं। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो नजीब मल्ला। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 सालनि ताईं ॻुझे नमूने माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾींदा रहिया। पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दावत हीअ हुई त रुॻो हिकु अल्लाह तबारक व तआला जी इबादत कनि, बुतनि जी पूॼा न कनि। हिन शुरूआती दौर में पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुॻो उन्हनि माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾिनी जेके संदनि तमामु घणो वेझा हुआ। शुरूआती दौर में औरतुनि मां हज़रत ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा, ॿारनि मां हज़रत मौला अली मुश्किल कुशा करमुल्लाह वजहल करीम, ख़ादमनि मां हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ियल्लाहु तआला अन्हु ऐं दोस्तनि मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ईमान आंदो। उन खां पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जी महिनत सां हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत ज़ुबैर बिन अवाम, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़, हज़रत साद बिन अबी वक्कास ऐं हज़रत तलहा रज़ियल्लाहु तआला अन्हु इस्लाम आंदो। इस्लाम जी खुलियल नमूने दावत। कुझु वक़्त खां पोइ अल्लाह ताला जो ही हुकुम नाज़िल थियो त व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, तर्जुमो ऐं पंहिंजनि वेझनि माइटनि खे ड्रिॼा। ॿिए हंधि अल्लाह ताला रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम ॾिनो फ़स्दअ बिमा तुअमर वअरिज़ अनिल मुशरिकीन। तर्जुमो, पोइ जेके तोखे हुकुम कजे थो सो खोले ॿुधा ऐं मुशरिकनि खां मुंहुं मोड़। हिन हुकुम खां पोइ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुलियल नमूने तबलीग करणु शुरू कई। उन लाइ पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब जे रिवाज मुताबिक़ सुबुह जो सवेर सफ़ा जबल ते चढ़ी हर क़बीले जो नालो वठी सॾणु शुरू कयो। अरब में रवाज हो त जेकॾहिं कंहिं बि हमले जो ख़तरो हूंदो हो त ख़तरे में घेरियल माण्हू सफ़ा जबल ते चढ़ी माण्हुनि खे सॾींदो हो। अहिड़ी तरह पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन नमूने सां घणनि ई माण्हुनि खे गॾु करे फ़रमायो, जेकॾहिं आऊं चवां त हिन जबल जे पुठियां हिकु लश्कर आहे जेको सॻो तव्हां जे मथां हमिलो करण वारो आहे त मुंहिंजी ॻाल्हि ते वेसाहु कंदो? सभिनी चयो त हाओ, उन करे त तव्हां कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो आहे। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तौहीद जी दावत ॾिनी ऐं फ़रमायो त आऊं तव्हांखे अल्लाह ताला पारां अचण वारे अज़ाब खां ड्रिॼारे रहियो आहियां। इहो ॿुधी कुरैश जा माण्हू कावड़िजी पिया ऐं ख़ासि तौर ते पाण सॻुरन जे चाचे अबू लहब पाण सॻुरन सां बदज़ुबानी कई ऐं चयाईं त छा तूं असांखे उन ॻाल्हि लाइ हिते गॾु करे रहियो आहीं? सभु माण्हू पंहिंजनि घरनि ॾांहुं वापसि हलिया विया ऐं पाण सॻुरन जी इस्लाम जी दावत बाबति सोचणु लॻा। कुझु वक़्त खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ख़ानदान हज़रत अब्दुल मुत्तलिब जे घणनि माण्हुनि लाइ खाधे जो बंदोबस्तु कयो। खाधो खाइण खां पोइ पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾिनी।
पछाड़ीअ में पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे माइटनि खां पुछो त हिन इस्लाम जी दावत जे मामले में मुंहिंजी केरु मदद कंदो। उते सभु मौजूदु माण्हू ख़ामोश रहिया। हज़रत अली करमला वजह, जंहिंजी उमिरि उन वक़्तु 10-12 साल हुई, चवणु लॻो त जेतोणीकि आउं ॿारु आहियां पर तव्हांजो साथ ज़रूरु ॾींदुसि। तंहिं ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेसि प्यार मंझां भाकुर पातो। हिन ऐलान खां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे खुलियल नमूने तबलीग करणु शुरू कई। पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सालियाने हज जे मेड़नि ऐं घेटियुनि ऐं बाज़ारुनि में वञी माण्हुनि खे अल्लाह ताला जी इबादत ॾांहुं सॾणु शुरू कयो, जंहिं ते मके जे मुशरिकनि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुसलमाननि खे तकलीफ़ूं ॾियणु शुरू कयूं ऐं मथनि वॾा ज़ुल्म शुरू करे ॾिना। पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मथनि जान क़ुर्बान कंदड़ सहाबा कराम रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन इस्लाम जी दावत जारी रखी। अहिड़ीअ तरह इस्लाम पखिड़िजंदो वियो। नाज़रीन, जॾहिं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्लाम पखेड़ियो त यकीनन उन्हनि केतिरियूं तकलीफ़ूं ऐं परेशानियूं ॾिठियूं, परावनि जूं मुखालिफ़तूं ऐं पंहिंजनि जूं मुखालिफ़तूं ॾिठियूं। उन जे बावजूदु हू पंहिंजी इस्तक़ामत ते रहिया। अॻिए क्लिप खे हासिलु करण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वधीक इस्लामी ॼाण रखंदा। अल्लाह हाफ़िज़।